मां कुछ हक़ जूं ॻाल्हियूं करणु चाहियां थो। मां ॻोठ कादिरपुर ज़िला जेकाबाद खां मुखातिब आहियां। पहिरियां त मां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उन सां मुखातिब आहियां, जेको ऐलान कयईं त हर ख़ानदान खे 25,000 रुपया ॾिना वेंदा। मुंहिंजे हिसाब सां 1000 कार्ड ते 10 बि नथा अचनि, ज़ीरो बैलेंस आहे। हिन मौक़े ते न ॾींदो कॾहिं ॾींदो? छा ग़रीबनि जो हक़ न आहे? ग़रीबनि वटि राशन ई कोन्हे, टेंट ई कोन्हे। हुकूमत राशन नथी ॾे त जेको ऐलान कयईं 25,000 जो, घटि में घटि उहे 25,000 हर ख़ानदान खे ॾिना वञनि त पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे सघनि। ईअं कोन थींदो आहे। पूरे पाकिस्तान में सैलाब बारिशां थियूं आहिनि त पूरे पाकिस्ताननि जो मुस्तहकनि जो हक़ आहे। असां हक़ ॻाल्हायूं था। असां ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं। घर त असांजा वया, घर असांजा किरी पिया। असां वटि न का टेंट आहे ऐं न को असांखे राशन मिलियो आहे। को बि नुमाइंदो, को बि हुकूमत जो को बि माण्हू असां वटि कोन आयो आहे। इमरान जे दौरे हुकूमत में कोरोना वायरस जे दौरान इमरान ख़ान 12,000 जो इमरजेंसी ऐलान कयईं त हर ख़ानदान खे यकदम 12,000 हर ख़ानदान खे मिली विया। उन जी हुकूमत में देर ई न थई। केतिरो टाइम थियो हिन ऐलान कयो आहे। एॾी देर थींदी आहे पैसे ॾियण में। गरीब ॾिसनि था, रोज़ कार्ड चेक कराइनि था त ज़ीरो बैलेंस आहे, रोज़ डेली कार्ड चेक कराइनि था ज़ीरो बैलेंस आहे। ईअं न थींदो आहे। पहिरियां PTI जी चेयरपर्सन सानिया निश्तर हुई, एॾी त तकड़ी हुई ॾियण जी न। ऐं हाणे आहे शाज़िया मर्री। छो एॾी देर करे थी? ईअं न करणु खपे। ग़रीबनि जो हक़ आहे, मिसकिननि जो हक़ आहे। बचड़ा बुख ते वेठा आहिनि। राशन त कोन्हे। 25,000 रुपया यकदमि ॾिना वञनि त ग़रीब पंहिंजो राशन वठी करे बचड़नि जो पेट पाले सघनि। ऐं हुकूमत खे खपे त केतिरो सामान आयो आहे ॿाहिरि मुल्कनि, केतिरो सामान, डेली केतिरा जहाज़ अचनि था, घटि में घटि राशन त पुॼाए वञनि, राशन त मिलियो वञे न ग़रीबनि मिसकिननि खे। सभिनी जा बचड़ा बुख ते वेठा आहिनि। को रोडनि ते आहे, को काथे आहे, को काथे आहे। ऐं घर किरी पिया आहिनि। पंहिंजे घर जे अंगण ते, अॻवाड़े ते, खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। केॾो तिरको आहे, केॾी धुप आहे, केॾी उस आहे। टेंट बि कोन्हे। ईअं बचड़ा धुप ते वेठा आहिनि। घटि में घटि ग़रीबनि जी, मिसकिननि जी, मुस्तहकनि जी सार संभाल नथी वञे। उन्हनि खे टेंट ॾिना वञनि ऐं राशन ॾिनो वञे। ऐं जेको 25,000 जो ऐलान कयईं सिर्फ़ु बेनज़ीर इनकम सपोर्ट वारनि खे न, पर हर ख़ानदान खे जंहिं वटि ATM कार्ड न आहे उन्हनि खे बि ॾिना वञनि। पर इहो जल्द खां जल्द सभिनी खे ॾिना वञनि। मुंहिंजे हिसाब सां 1000 कार्ड ते 10 बि नथा अचनि, ज़ीरो बैलेंस आहे। हिन मौक़े ते न ॾींदो कॾहिं ॾींदो? छा ग़रीबनि जो हक़ न आहे? ग़रीबनि वटि राशन ई कोन्हे, टेंट ई कोन्हे। हुकूमत राशन नथी ॾे त जेको ऐलान कयईं 25,000 जो, घटि में घटि उहे 25,000 हर ख़ानदान खे ॾिना वञनि त पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे सघनि। ईअं कोन थींदो आहे। पूरे पाकिस्तान में सैलाब बारिशां थियूं आहिनि त पूरे पाकिस्ताननि जो मुस्तहकनि जो हक़ आहे। असां हक़ ॻाल्हायूं था। असां ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं। घर त असांजा वया, घर असांजा किरी पिया। असां वटि न का टेंट आहे ऐं न को असांखे राशन मिलियो आहे। को बि नुमाइंदो, को बि हुकूमत जो को बि माण्हू असां वटि कोन आयो आहे। 10 कार्ड जेके आहिनि उहे बि नथा अचनि। ईअं न करणु खपे। ग़रीबनि मिसकिननि जा घर त ॾही विया, कचा घर त सभु हलिया विया। ऐं जेके फसल आहिनि, फसल बि जेके सभु टोटली तबाह थी विया। फसल जेके आहिनि बुॾी विया। मुंहिंजी गुज़ारिश आहे, मुंहिंजो अर्ज़ु आहे, असां हक़ ॻाल्हायूं था। असां पाकिस्तानी अवाम आहियूं। अवाम जो बि कुझु हक़ लॻे थो ॻाल्हाइण जो। असां हक़ जे करे हक़ ॻाल्हायूं था।
महिरबानी करे ग़रीबनि जी सार संभाल लधी वञे। कादिरपुर सिटी में अचनि, पूरी यूसी कादिरपुर ख़त्म आहे, पर तव्हां अचो, को बि अचे कादिरपुर सिटी जो हाल ॾिसे त छा आहे। अगरि जे हिते कादिरपुर में आसूदा माण्हू हुजनि हा त सभिनी जा पक्का घर हुजनि हा, कच्चा घर न हुजनि हा। ग़रीब आहिनि न तॾहिं त कच्चा घर आहिनि, कच्चा घर त ड्रही आहे, न को टेंट आहे, न को ग़रीबनि वटि राशन आहे, बेरोज़गारी आहे, काॾे वञे। महिरबानी करे ग़रीबनि जी सार संभाल लधी वञे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे त ॿाहिरनि मुल्कनि खां केतिरा अरब खरब डॉलर जेके जमा थिया आहिनि उहे काॾे वेंदा। अल्लाह खां बि हुकुमरान डिॼनि, अॻिते वञिणो आहे, क़बर में वञिणो आहे, इन जो हक़ हिसाब ॾियणो आहे। ईअं न आहे जो मरंदो त उहे पैसा मिल्कियत जाइदाद उहो पंहिंजो खयूं वेंदो क़बर में, न, हथे ख़ाली क़बर में वेंदो। उते उन खां पुछा थींदी, वारी जे ज़र्रे बराबरि बि उन खां हिसाब वरितो वेंदो। ग़रीबनि मिस्किननि जी सार संभाल लधी वञे, उन्हनि खे हक़ ॾिनो वञे। महिरबानी करे मुंहिंजे अर्ज़ जो, महिरबानी करे जेको मां अर्ज़ु कयो आहे इन ते अमल कयो वञे। ऐं हे ॾिसो, हे मुंहिंजा बचड़ा आहिनि, हे मुंहिंजा बचड़ा आहिनि, घर ड्रही वियो आहे। ईमानदारी सां मूं वटि राशन बि कोन्हे ऐं न को पैसो आहे। अगरि जे इहे 25,000 हर ख़ानदान खे मिली वञनि, असां ग़रीबनि खे मिली वञनि हा, त मां पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र कयां हा, राशन पाणी वठी अचां हा। ऐं ॾिसो हाल, मुंहिंजे बचड़नि जो हाल ॾिसो, कुझु बि न आहे, टेंट बि न आहे, उस ते मुंहिंजा बचड़ा वता आहिनि घुमंदा फिरंदा। घर त ड्रही पियो, राशन न आहे जो मां वठी अचां, पैसा कोन्हे जो मां वठी अचां इन्हनि खे बचड़नि खे खारायां। मां कुझु अहसास कयो, हुकुमरानो अल्लाह खां डिॼो। महिरबानी करे जल्द खां जल्द हर ख़ानदान खे जेको ऐलान कयल आहे, हर ख़ानदान खे 25,000 जल्द खां जल्द ॾिना वञनि। ऐं जेके ATM कार्ड जंहिंजा हलंदड़ हुया, जंहिंजा ATM कार्ड बंदि थी विया आहिनि, ब्लॉक थी विया आहिनि, महिरबानी करे हिन दौर में, हिन हलंदड़ ॾुखे वक़्त में उन्हनि जा बि खोलिया वञनि ऐं उन्हनि खे बि एमरजेंसी 25,000 जी किस्त ॾिनी वञे ऐं उन्हनि खे बि शामिल कयो वञे। जंहिंजा ATM कार्ड न आहिनि, महिरबानी करे उन्हनि खे बि 25,000 हर ख़ानदान खे ॾिना वञनि। हर डेटा नादरा वटि मौजूदु आहे। महिरबानी करे इन कम में देरि न कयो। ख़ुदा हाफ़िज़।